ओडेरो लाल विलेज पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे तस्लीम राजपूत, नूर मोहम्मद कुरैशी ऐं अब्बास शाह इल्ज़ाम आणंदे चयो त ओडेरो लाल विलेज पुलिस थाणे ते पंहिंजी प्राइवेट एहलकार मुक़रर करे शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जेके हिक न ॿिए ॾींहुं शहर जे माण्हुनि खे हिरासां करे पुलिस जे नाले ते रिश्वत तलब कनि था, न ॾियण ते उन्हनि ते तशदुद करे मर्निंग कयो वञे थो। कुछ ॾींहं अॻु ओडेरो लाल विलेज पुलिस जे ख़ानगी एहलकारनि असांजे नौजवान सलीम राजपूत खे दुकान तां खंबे खणी वञी थाणे ते बंदि करे सख़्त तशदुद जो निशानो बणाए मर्निंग करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ हू हलण फिरण खां लाचार बणियल आहे, जॾहिं त उन जे इलाज लाइ डॉक्टर लेटर तलब करे रहिया आहिनि। पर ओडेरो लाल विलेज पुलिस लेटर ॾियण लाइ तयार नाहे, जंहिं करे असां पंहिंजे नौजवान जो इलाज बि नथा कराए सघूं। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त ओडेरो लाल विलेज थाणे ते मुक़रर कयल ख़ानगी एहलकारनि ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि खां तहफ़ुज़ ऐं असांजे नौजवान खे इलाज लाइ लेटर जारी कयो वञे त जीअं असां पंहिंजे मर्निंग नौजवान जो इलाज कराए सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची